अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजे मेज़बान रोज़ाना दीन थईं भली क्या थो तव्हांखे तव्हांजे पसंदीदा चैनल सिंध अजरक ॾे। जी नाज़रीन, असां गॾु अॼु मौजूदु आहे नवाब खान आलमगीर सोलंकी साहब। अचो त उन्हनि सां मुहर्रम हराम जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम आलमगीर साहब। वालेकुम सलाम रुज़वान भाई, महिरबानी थैंक यू। भली क्या थो तव्हांखे हिन सिंध अजरक न्यूज़ में चैनल में ऐं जेको तव्हां वक़्तु कढी असांखे टाइम ॾिनो। साईं मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां भाउ नदीम अली तईम जो, ऐं तव्हां रुज़वान नदीम तईम जो शुक्रगुज़ार आहियां। हीअ असांजे शहर जो वेब चैनल मशहूरु सिंध अजरक वेब चैनल ज़बरदस्त कमु करे रहियो आहे ऐं मुहर्रम हराम जे सिलसिले में अवां हीउ जेको प्रोग्राम रखियो आहे माशाअल्लाह तारीफ़ जोॻो आहे। वॾी महिरबानी साईं। आलमगीर सोलंकी साहब, जीअं तव्हांखे ख़बर आहे त हीउ मुहर्रम हराम जो महीनो हली रहियो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं सिंध सां गॾु साथी हुआ जिन शहीद जेके थी विया ऐं जीअं लाज़वाब क़ुर्बानी ॾिनियूं, उन्हनि जे थोरो रोशनी ॾिजो ऐं थोरो ॿुधाइजो असांखे। साईं हीअ मुहर्रम हराम जा ॾिहाड़ा वॾा अज़ीम ॾिहाड़ा आहिनि। हीअ इस्लाम जी तारीख़ में वॾी क़ुर्बानी आहे। मोहम्मद आले मोहम्मद जे घराणे जी वॾी क़ुर्बानी आहे। आदम खां वठी अॼु ताईं अहिड़ी अज़ीम क़ुर्बानी शायदि कंहिंजे नसीब में आई हुजे। ऐं हीअ हक़ ऐं बातिल जी जंग हुई। असां मुस्लमाननि जो कलमो निमाज़ ऐं तौहीद रिसालत सॼी जेका ख़तरे में हुई, 10 मुहर्रम जे ॾिहाड़े इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजा मासूम बचड़ा जवान पुट शहीद कराए ऐं हीअ इस्लाम खे बका ॾिनी। ऐं असां हीअ हर साल वॾे अक़ीद सां इहे ॾिहाड़ा मल्हाईंदा आहियूं। ऐं शुक्र अलहमदुलिल्लाह जो हे मौला हुसैन अगरि क़ुर्बानी न ॾे हा त अॼु असांखे ख़बर न पए हा त भेण छा आहे, माउ छा आहे, धीअ छा आहे। हीअ वॾी अज़ीम क़ुर्बानी आहे मौला हुसैन जो। हीअ अहसान असां मुस्लमाननि ते न, पूरी काइनात पूरी इंसानियत जे मथां हीअ जेको मौला हुसैन क़ुर्बानी ॾिनी आहे, पूरी काइनात जे मथां अहसान आहे। आलमगीर सोलंकी साहब, जीअं तव्हां बि हिकु ज़बरदस्त नुआ ॿुधाईंदा बि आहियो ऐं क़सीदा बि पढ़ंदा आहियो, तव्हां असांखे मुहर्रम हराम जे हवाले सां जेको आहे वर्सी नुआ ॿुधाइजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करबल में दीन खातिर, करबल में दीन खातिर कुर्बान थी वयो आ। ज़हरा जो वसंदो वेढ़ो वीरान थी वयो आ। करबल में दीन खातिर, करबल में दीन खातिर कुर्बान थी वयो आ। ज़हरा जो वसंदो वेढ़ो वीरान थी वयो आ। करबल में दीन खातिर सहरा रहा न गाना रुली ऋण में हर निशानी। पामाल थी सभिन में कासिम जी नौजवानी। फरवा जो खून हर हिकु अरमान थी वयो आ। करबल में दीन खातिर, करबल में दीन खातिर बणिछी असां घाइजी वियो शकिले नबीअ जो सीनो। ॾिसी करबला जो मंज़र रोअंदो रहियो मदीनो। हाय हाय शहीद अकबर मेहमान थी वयो आ। करबल में दीन खातिर, करबल में दीन खातिर तहरीर जी रिदा जी वारिस हुई जा बीबी। गाज़ीअ खां बाद उन जी ऋण में रिदा लही वई। सी सुरबिल ते फातिमा जो, सिर बिल ते फातिमा जो उरियान थी वयो आ। करबल में दीन खातिर, करबल में दीन खातिर साया फगन असां ते
परचम आबा वफ़ा जो जवाद गम अता थियो मज़लूम करबला जो अल्लाह जो असां ते एहसान थी वियो आ करबल में दीन ख़ातिर करबल में दीन ख़ातिर कुर्बान थी वियो आ ज़हरा जो वसंदो वेढ़ो वीरान थी वियो आ करबल में दीन ख़ातिर। आलमगीर सोलंकी साहब, असां तव्हां हाणे ॿियो कहिड़ो वर्सियो ॿुधाईंदव? साईं हिनमि जेका नंढड़ो शहज़ादो अली असगर शान महीननि जो ॾहींअ जे ॾियारे वॾी कुर्बानी शहज़ादे अली अकबर जी आख़िरी जेका थी उन जी लोली आहे जेका मां नाज़िरनि खे ॿुधाईंदुमि। अमड़ने जो में दो अघे जन त्यूं बचड़ा झोलन में खेडन था अमड़ने जो में दो अघे जन त्यूं बचड़ा झोलन में खेडन था असगर जे झूले जे सदके असगर जे झूले जे सदके कायनात में झूला झूलन था अमड़ने जो में दो अघे जन थियूं बचड़ा झोलन में खेडन था मज़लूम इमाम जे हथेड़न ते मुर्क्यो हो तीर झले असगर उन हिकड़ी मुर्क ही रंगुला तो उन हिकड़ी मुर्क ही रंगुला तो हर माओ जा बचड़ा मुर्कन था अमड़ने जो में दो अगे जन थियूं बचड़ा झूलन में झूलन था हसरत मां पांजे पासे में हथ लाए हर हर माउरुनी इन हसरत सदके माउन जे पासन में बचड़ा पले जन था अमड़ने जो में दो अगे जन थियूं बचड़ा झोलन में खेडन था हुरमल जे तीर सकीना जे रांदिले जी आस छड़ी टोड़े उल्लास जे सदके भेणुनि सां नंढड़ा भाइर रांदियूं कनि था अमड़ने जो में दो अगे जन थियूं झोलन में बचड़ा खेडन था मदहोश हले थी हीअ दुनिया असगर जे अताउन जे सदके उन जो झूलो सिंगारण सां दिलनि जा मक़सद पूरा थियनि था अमड़ने जो में दो अगे जन थियूं बचड़ा झोलन में खेडन था असगर जे झूले जे सदके असगर जे झूले जे सदके कायनात में झूला झूलन था अमड़ने जो में दो अगे जन थियूं बचड़ा झोलन में खेडन था। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त आलमगीर सोलंकी साहिबु जेको नुआ ख़ान हुयो जंहिं मोहरम हराम जे हवाले सां वर्सिया ॿुधाया नुआ ऐं लोरी जेकी ॿुधाई इमाम असगर अलैहिस्सलाम जे बारे में। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ा नदीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।